असां जेके एविडेंस हलिया आहिनि मां शुरू खां वठी चवां थी पई त बीइंग स्टूडेंट ऑफ लॉ मां सम्झां थी त उहे एविडेंस काफ़ी आहिनि, सफिशेंट आहिनि त सरदारनि खे सज़ा अचे। ऐं ऑलमोस्ट केस जेको आहे स्टेज अगरि ॻाल्हि कजे त इन ते आहे त हू केस कंप्लीट थी चुको आहे। ऐं हाणे अगरि ॾिठो वञे त रहियल जेके शयूं आहिनि उहे बि डे बाय डे अगरि केस हलंदो। ऐं असां छो त ॾिसो न, मां हिकिड़ी शइ चवां थी त असां कोर्ट में अचूं था पिया, केस परसूं कयूं था, जेका गवाही हुई उहा इन हद ताईं हुई त हू CDR वग़ैरह या जेको रिकॉर्ड आहे उहो अची करे कंफर्म करे। बाक़ी शक्ल में सुञाण जेको विटनेस आहिनि न उन्हनि जो कमु हूंदो आहे, जेके आई विटनेसिस हूंदा आहिनि उहे शक्ल में सुञाणनि, उन्हनि जो हुलियो चेंज थी चुको आहे। ऐं अगरि जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उहो शक्ल में नथो सुञाणे त इन जो को बि ब्लंडर न आहे, को बि लूपहोल न चइबो, का बि इहा कोताही न चइबी, छो त जेका गवाही हुई ॾियणी हुई कोर्ट खे, जेको प्रूव करणो उहो हू करे चुको। यकीनन असां अचूं था पिया, जॾहिं असांखे कोर्ट जे तरफ़ां तारीख़ मिले थी असां हिते अची करे पेश थियूं था। ऐं कोर्ट ते डिपेंड थो करे त हू अगरि डे बाय डे हलाइनि केस खे, अगरि हफ़्ते में 2 तारीख़ूं थी वञनि थियूं त बि असां अचण लाइ तयारु आहियूं। डिपेंड थो करे कोर्ट हिन खे केतिरी स्पीड में हलाए थी।